अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो अपोजिशन लीडर शहबाज शरीफ सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻुवाणनि पारां कश्मीर मसइले ते हुकूमती नाकामियुनि ते गणती जोगीअ जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत कश्मीरी अवाम ते ज़ुल्म करे रहियो आहे ऐं इमरान खान कुलभूषण यादव खे रिलीफ पियो फराहम करे। मुल्क खे अहिड़े नाअहल वज़ीर अज़म खां बचाइण लाइ अपोजिशन जो गैर मामूली किरदारु अणटर आहे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में अहम तारीख़ी फ़ैसिला मुल्की मुस्तक़बिल ते सुठा असर छॾींदा। कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, दिफ़ा वारे वज़ीर परवेज़ खटक ऐं ॿियनि पारां परॾेही मीडिया जे नुमाइंदनि सां गॾु LOC जे रफ़ चक्रीअ सेक्टर जो दौरो। अस्करी अमलदारनि पारां ब्रीफिंग ॾिनी वई। शाह महमूद कुरैशीअ जो चवणु आहे त भारतीय फ़ौज मुसलसिल LOC जी भञकड़ी करे रही आहे। यकीन ॾियारियां थो त समूरी क़ौम ऐं पाक फ़ौज कश्मीरियुनि सां गॾु आहे। शाह महमूद कुरैशीअ जी आज़ाद कश्मीर जे वज़ीर अज़म राजा फारूक हैदर सां बि मुलाक़ात। वफ़ाक़ी सरकार अवाम खे 5 अगस्त ताईं कश्मीरियुनि जे यकजहतीअ जे इज़हार लाइ योम इस्तेहसाल भरपूर नमूने सां मल्हाइण जी अपील करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जी शहरग आहे। कश्मीरियुनि जी हर सतह ते हिमायत जारी रखी वेंदी। मुराद सईद चयो आहे त 5 अगस्त जे हवाले सां पाकिस्तान पोस्ट पारां डाक जारी कई वई आहे। वज़ीर अज़म इमरान खान डॉक्टर फैसल सुल्तान खे सिहत बाबति ख़ासि मुआविन मुक़ररु करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। वज़ीर अज़म हाउस मूजिबि डॉक्टर फैसल सुल्तान जो उहिदो वफ़ाक़ी वज़ीरनि जे बराबरि हूंदो। डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा सिहत बाबति ख़ासि मुआविन जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। पाक फ़ौज जे जवाननि कराचीअ में नालनि जी सफ़ाईअ जो कमु शुरू करे छॾियो। पाक फ़ौज ऐं FWO जी टीम पारां गुजर नाले जी सफ़ाई जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त नालनि जी सफ़ाई नेथण ते कोताही मञण लाइ तयारु आहियूं, पर मसइला हल करे रहिया आहियूं। कराचीअ में क़ुर्बानीनि जे जानवरनि जो ओझ ऐं नालनि जे कमनि जो जाइज़ो वठण बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त कोरोना वायरस सबबि नालनि जी सफ़ाईअ जो कमु देरि सां शुरू थियो। कोशिशि आहे त बरसातुनि जे नए सीज़न खां अॻु इंतिज़ाम मुकमल करे वठिजनि। हैदराबाद जी हिकु निजी मोबाइल फ्रेंचाइज़ जे मुलाज़िम खां 2 लख फ़ुरकंदड़ गिरफ़्तार। मार्केट थाणे जी हद में क़ाइमु हिकु निजी फ्रेंचाइज़ जे मुलाज़िम खां 2 लख फ़ुरकंदड़ आमिर अली, प्यार अली ऐं अब्दुल समद खे गिरफ़्तार करे वरितो। घोटकीअ वेझो चंगलाणी लिंक रोड वटि रक्षा ऐं मोटरसाइकिल जो आमो साम्हूं टकर, जंहिं जे नतीजे में 3 ॼणा निसार चनो, खलील लांघा ऐं अली गुल लांघा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे घोटकी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिन खे उतां गणती जोगी हालत में सखर इस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ पुलिस दर्स पुलिस 3 जवाबदारनि फयाज़ जैसर, नवल मोतल ऐं कलंदर बख़्श जैसर खे चोरीशुदा सोलर प्लेटुनि समेत गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त मेरापुर पुलिस जुआ जे अॾे तां 2 जुआरी सरदार अली ऐं गुलाम नबीअ खे तास जा पता, प्ले कार्ड्स ऐं कैश समेत गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।